अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे नाहियूं तारीख़ जे आईने में। लेखक ऐं मुहक़िक़ ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं। छपाईंदड़ डाह पब्लिकेशन लाड़काणो। छापो पहिरियों अक्टूबर 2012 ईस्वी। क़िस्त 5। हैदराबाद शहर में नाहिन जे पिण जो मुख़्तसर अहवाल। गवर्नमेंट एलिमेंट्री कॉलेज ऑफ एजुकेशन मेन हैदराबाद जे ज़ेरे निगरानी शाया थींदड़ बिमाही रिसाले अख़बार तालीम जे नवंबर दिसंबर 1993 ईस्वीअ जे पर्चे जुल्द नंबर 12 में एक मज़मून हैदराबाद जा तारीख़ी माग जे सिरे हेठि सैयद अब्दुल लतीफ़ शाह जो लिखियलु आहे, जंहिंमें पाण कलोड़नि जे दौर जो ज़िक्र कंदे हिकु हंधि लिखे थो, जनवरी 1767 ईस्वीअ में क़दीम नेरून कोट वारी एराज़ीअ ते हिकु नओं क़िलो ॿुधायो वियो, जेको अॼोकी हैदराबाद जो बुनियादु पिणु आहे। क़िले ठहण खां पोइ मियां ग़ुलाम शाह उते रिहाइश बि अख़्तियार कई ऐं शानदार शहर जो बुनियादु रखियो, जेको अॻिते हली हैदराबाद जे नाले सां मुल्क मुल्क मशहूरु थियो। हैदराबाद शहर जे आबाद थियण बैदि मियां ग़ुलाम शाह जे पुट मियां सरफराज़ केतिरा ई शहर पिणु जोड़ाया। कलोड़नि जे दौर में क़िले जे भरपासे ज़ात जा नाया ऐं ॻोल्हा रहंदा हुआ, लेकिन हाणोके हैदराबाद में ज़ात पात जो को काथो रहियो ई न आहे ऐं वण वण जी काठी अची गॾु थी आहे। मथी हक़ीक़त जे पेश नज़र नायनि जे पिण या हैदराबाद शहर मां नायूं ज़ात जी वाबस्तगीअ वारो अरसो कलोड़ा दौर खां वठी ॻणे सघिजे थो। क़दीम हैदराबाद हूअं बि मुख़्तलिफ़ पदनि ऐं पिणनि ज़रिए सुञातो वञे थो, जीअं वाढनि जो पिणु, कोरियुनि जो पिणु, कासाइनि जो पिणु, नाहिनि जो पिणु वग़ैरह, जेकी न सिर्फ़ु इन शहर जी क़दामत जो ओञाण पर संदसि असुली रहाकुन ऐं बुनियादु रखंदड़नि जो बिना कंहिं तमीद जे पको सबूत पिणु आहे। हैदराबाद जी उन नाहिनि जे पिण में ॻोठ नायाहूं खां सिधो सऊं आयल नाहिनि खां अलावा कुझु घर शहदाद फ़क़ीर वारे ॻोठ खां त कुझु घर दड़े ऐं पसगिरदाईअ वारनि ॻोठनि खां ऐं उन खां अलावा नवाब शाह में मौजूदु नाहिनि जे ॻोठ, जेको उर्फ़े आम में गिदड़ वारो ॻोठ थो सॾिजे, जा नाया पिणु शामिल हुआ। बाद में ज़िले टंडे अलायार जे मौजूदा ॻोठ अलरनो नायूं मां के घर बि अची आबाद थिया, जंहिंसां नायनि जो पिणु हिकु चङो ख़ासो ॻोठ बणिजी वियो, जिते मुख़्तलिफ़ मज़हबी तहिवारनि मुताबिक़ कॾहिं मौलूदनि जूं महफ़िलूं त कॾहिं नड़ बैतनि ऐं सुघड़नि जी सथ लॻल रहंदी हुई। मुहर्रम अल हराम जे ॾियारे में पिण निकिरण सां गॾोगॾु नंगर न्याज़ बि ख़ूब थींदा हुआ। मतिलबु त ज़ात पात ऐं मज़हबी मसलकनि खां हटी करे हर तक़रीब वॾे अदब ऐं एहतमाम सां मल्हाई वेंदी हुई, जेको सभु कुझु हैदराबाद बणजण खां वठी कुझु साल अॻु ताईं जीअं जो तीअं क़ाइमु हो। हिते नायूं क़ौम जा माण्हू पुश्त ब पुश्त रहंदा पिया आया, तव्हांजो अचानक 1980 ऐं 1990 ईस्वीअ वारे ॾहाके में लिसानी फ़साद थिया ऐं सभु कुझु हिकु ख़्वाबु बणिजी वियो। अॼु बि जेतोणीकि नशियात ऐं इशात में हैदराबाद जे नायनि जो पिण जो नालो बराबरि अचे थो, पर उते को बि नायूं ज़ात सॾाइण वारो कोन्हे। सभु पंहिंजे ख़्याल मूजिबि महफ़ूज़ मकान ॾांहुं हलिया विया। अहिड़ी सूरत हाल बाबति माहवार साले 16 जी जुलाई 1989 ईस्वीअ वारे शुमारे में शाइरा सहर इमदाद साहिबा हैदराबाद में नस्ली झेड़नि ऐं उन सबबि थियल नायनि ऐं ॿियनि सिंधियुनि जी लॾ पलाण जो ज़िक्र मरसीअ जी सूरत में लिखियल हिकु नज़म पनछण जूं मौसमूं ऐं रातियूं उमास में कंदे नायनि जे पिण जे नायनि जो हवालो हेठीअ तरह ॾिनो आहे। नायनि जे पाड़े जा सभई नाया विया किथे, मीरनि जे फ़ौज जा उहे फ़ौजी विया किथे। हिंदुस्तान जे सिंधी लेखक सुंदरी उत्तम चंदाणी पिणु 28 सेप्टेंबर 1924 ईस्वीअ ते नायनि जे पिण हैदराबाद सिंध में ॼाई ऐं मैट्रिक उतां जे तोलाराम स्कूल मां कयाई। कलोड़नि जे दौर में नायूं क़ौम जा माण्हू घणनि ई हुकूमती ऐं इंतिज़ामी उहिदनि ते फ़ाइज़ बि रहिया, केतिरनि कलोड़नि सां रिश्तेदारी बि कई, जा कन हंधनि ते अॼु ॾींहं ताईं नस्ल दर नस्ल हलंदी पई अचे ऐं किथे त कलोड़ा नायूं ऐं नाहियां कलोड़ा था सॾाइनि, जंहिंजो हिकु मिसाल बदीन ज़िले में मौजूदु ॻोठ नूर मोहम्मद नायूं जा नाया ऐं हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते कुब्बो बस स्टैंड जा नाया ऐं कलोड़ा आहिनि। उन खां अलावा ॿियनि केतिरनि ई ॻोठनि में पिणु अहिड़े क़िस्म जी माइटी जा मिसाल मिलनि था। नायूं ज़ात टालपुरनि जे दौर खां अंग्रेज़नि जे दौर ताईं
टालपुरनि जे दौर खां नाहियूं ज़ात लाइ तक़रीबन हर ॻोठ मां केतिरियूं ई पकियूं ऐं पुख़्तियूं रिवायतूं मिलनि थियूं जिन मां हिते हर कंहिंखे शामिलु करणु मुमकिन आहे। उन करे सिर्फ़ु के चंद तारीख़ी रिवायतूं हवाले तौरु ॾिजनि थियूं। हिन दौर जो मशहूरु काफ़ी गो शाइर ऐं बुज़ुर्ग हज़रत मिस्री शाह इमाम रिज़वी नसरपुरी वफ़ात सन 1898 ईस्वी मुताबिक़ 1313 हिजरी आहे, जंहिंजा तक़रीबन हैदराबाद ऐं टंडो अलहयार ज़िले जा सभु नाया मुरीद न त मुतक़द ज़रूरु हूंदा। नायनि खां अलावा बि नसरपुर जे चइनी तरफ़ तक़रीबन हर क़ौम मां संदसि मुतक़द ऐं मुरीद आहिनि, पर उन्हनि मिलनी नाहियनि तोड़े ॿियनि क़ौमुनि मां राकिम जे वॾनि खे उहो एज़ाज़ हासिलु आहे जो हू साईं मिस्री शाह जी बुज़ुर्गीअ वारे अहद ते पहुचण खां पोइ संदनि पहिरियां मुरीद आहिनि। रिवायत कुझु हिन रीति आहे त राकिम जा वॾा ज़िक्र कयल शहदाद फ़क़ीर वारे ॻोठ फिटण खां पोइ माकन नायूं वारे ॻोठ में, तंहिंखां पोइ नामालूम सबबनि करे उहो ॻोठु छॾे हाणोके ॻोठ हाजी यार मोहम्मद खां हिकु फरलांग उतर ओलह तरफ़ अची आबाद थिया। उन दौर में मथे ज़िक्र कयल शाह इलियास उर्फ़ जीए शाह बादशाह जेतोणीकि गुज़ारे चुको हो, पर संदसि ख़ानकाह ते हर महीने चंड जे 14 तारीख़ ते तरह आसे पासे जूं सभु क़ौमूं ॾियारो मल्हाइण ख़ातिर ज़रूरु जमो थींदियूं हुयूं ऐं पाण सां आंदल खीर ऐं मानियूं नंगर तौरु वंडे विरछे खाईंदियूं हुयूं। उहो सिलसिलो अॼु बि जारी ऐं सारी आहे। अहिड़े कॾियारे ते हिन नए ॻोठ मां वॾेरे ख़बर राकिम जो पड़ ॾाॾो जो वञणु थियो ऐं जॾहिं खेसि ठिकर जी ज़मीनीअ में हलंदड़ नंगर जो खीर ॾिनो वियो त खेसि सख़्तु कराहत आई ऐं खीर वापसि करे छॾियईं। बसि उहो ई हिकु बहानो बनियो ऐं पाण कुझु ॾींहंनि अंदरि दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठो। हिन जे वॾनि संदसि घणो ई इलाज ऐं टूणा फीणा कराया, पर खेसि को बि फ़र्क़ु न पियो। दिलि में चाहत हुअनि त जेकर को ज़िंदह पीर मिली वञे जंहिंखां ख़बर जी बीमारीअ बाबति ॾस पंध ऐं सवाल जवाबु कयो वञे। ईअं ई कंहिंखे साईं मिस्री शाह बाबति ॾस ॾिनो, जंहिं बाद पाण वटि आया ऐं अची मुरीद थिया। साईं मिस्री शाह ख़ुदि बि ख़बर खे दम दुआ कंदा रहिया, पर को ख़ासि फ़ाइदो न थियो। जंहिं बाद साईं मिस्री शाह ख़ुदि हिन जी बांह वठी अची जीए शाह बादशाह जे दरगाह ते हाज़िर कई ऐं वॾेरे ख़बर खे चयो त तूं जीए शाह बादशाह खां सवाल कंदो रहो त मूंखे सवन खां सऊं कर। उन ई सवाल करे ई मथसि नालो ख़बर मां फिरी ख़बर सवाली पइजी वियो। अहिड़ीअ तरह 7 वरियनि खां पोइ ख़बर सवाली बिल्कुलु चाक चङो भलो थी मोटियो। नायनि जे हिन नए ॻोठ में मौजूदा ॻोठ हाजी यार मोहम्मद जे नायनि खां अलावा कुझु घर खानपुर जे नायनि जा पिणु हुआ, जंहिंमें रिवायत मूजिबि त खेनि जिननि ॾाढो तंग कयो ऐं माली नुक़सानु पहुचायो, जंहिं करे पाण हिकु दफ़ो ॿीहर साईं मिस्री शाह वटि दाही थी विया, जंहिंखेनि उहो ॻोठु छॾण लाइ चयो, पर जीअं त उहे निहायत ग़रीब हुआ उन करे मंझान को बि पंहिंजा अबाणा कख छॾण लाइ तयारु न हो। ॿिए तरफ़ मुर्शिद जो हुकुम न मञण बि संदन अख़्तियार में न हो, जंहिं करे साईं मिस्री शाह खे आथत ॾिनी, कुझु दुआऊं कयूं ऐं उहो ॻोठु ख़ाली करायो ऐं थोरो ई परे ॾखिण तरफ़ हिकु नओं ॻोठु आबाद करायो, जेको हिकु अरसो क़ाइमु रहण खां पोइ 1947 ईस्वीअ में चोरनि जे तंग करण करे फिटी नई मौजूदा ॻोठु हाजी यार मोहम्मद नाले आबाद थियो। हिन ॻोठ ते जिननि वारी उन रिवायत खां वठी ग़ैब या ग़ैबन वारो ॻोठु जो नालो बि आम इस्तेमाल में अचे थो। साईं मिस्री शाह ख़बर सवालीअ खे अक्सर मामा चई मुखातिब थींदा हुआ ऐं दुआऊं कंदा हुआ, जेके हेठियां रीत आहिनि ऐं अॼु बि मक़बूल आहिनि। पाण चवंदा हुआ, नंबर 1, मामा ख़बर सवाली फ़क़ीर पाण इहा दुआ कोन कंदो त कपिड़े में मेड़े गॾु करी, बाक़ी अछी मानी अछी गंदी तुंहिंजे 7 पीढ़ीअ मोक आहे। नंबर 2, डिंगियूं ओड़ूं सवा संग हिन बनीअ जो ढींगर गेले हुन में ऐं हुन जो गेले हिन में छॾिजांइ त पोख पाण ई भली थींदी। नंबर 3, मामा जेतिरो लॾींदे ओतिरो सुखियो थींदे, ॻोठु छॾाइण जे मौक़े ते कयल दुआ। मथियनि दुआउनि खां अलावा पाण वज़ीफ़े तौरु के फरीज़ा बि मथनि रखिया, जीअं नंबर 1, परायो संभाण पंहिंजी माटीअ में न विझजांइ। नंबर 2, कंहिंजो ज़ामिन न पइजांइ। नंबर 3, को बादशाह पीर दस्तगीर जो पलांद विझई त खून बि बख़्शे छॾिजांइ। उनखां अलावा चवनि था
त ताजपुर जा नवाब जीअं त टालपुर दौर जी हुकूमती इंतिज़ामनि में सिधा सवां लाॻापियल हुआ, उन करे निहायती कुराड़ा ऐं मगरूर हुआ। कंहिं ग़रीब गुरबे ते छो ई कोन छॾींदा हुआ। बल्कि हितां जूं अक्सर क़ौमूं संदन ज़ेरदस्त हुयूं सवाइ नाहिनि जे, जेके जेकॾहिं साणनि मुहाॾो अटकाइण जी कोत न रखंदा हुआ त संदन आनकी बि न भरींदा हुआ। अहिड़ीअ तरह ॿई दुनियूं हिक ॿिए खां हिकिड़े फ़ासिले ते रहंदियूं हुयूं, पर जीअं त वॾे वण जी छांव में नंढे वण जो उसरणु मुश्किल ई न पर नामुमकिन बि हूंदो आहे, तीअं जानपुर जे नवाबनि सां गॾु रहंदे जन मथां सिधो सऊं पहिरीं मीरनि जो ऐं पोइ अंग्रेज़नि जो हथु रहियो, नायनि जो उभरण बि ॾुखियो हो। ताजपुरी नवाब ख़ासि तौर ते ख़बर सवालीअ सां तमामु घणो सड़ंदा हुआ, छो त हू मीरनि जे हिकु ख़ासि ख़ादिम जे घरां पढ़ियो हो ऐं उन करे मीरनि वटि संदसि बि इज़त हुअण करे हू हिकु तरह नवाबनि जी बराबरीअ में अची वियो हो। ख़बर सवालीअ उन शिकायत जो ज़िक्र पिणु साईं मिस्री शाह सां कयो, जंहिं उन मौक़े ते बि खेसि दुआ तौरु कलाम कयो त मामा नवाब तोखे रेल गामूं बणायो थो ॾियां, चढ़ियो पियो घुम। जंहिंखां पोइ ताजपुरी नवाब हितां जे नायनि बिलख़ुसूस ख़बर सवालीअ जे घराणे जी तमामु घणी इज़त करणु लॻा, जंहिंजा बि केतिरा ई मिसाल आहिनि। जन मां हिकु रिवायत आहे त नवाब बख़्शण ख़ान वफ़ात 1337 हिजरी जॾहिं कंहिं बीमारीअ मां चाकु थियण बाद घर ॾांहुं हिकु काफ़िले जी सूरत में, जंहिंमें लिगारी नवाब ऐं हितां जूं ॿियूं बि केतिरियूं क़ौमूं हुयूं, माफ़े में चढ़ियो थे मोटिया त वाट ते ख़बर सवाली बि संदन इयादत करण लाइ आयो त नवाब साहिब माफ़ो हेठि लहिरायो ऐं ख़बर सवालीअ खे बि पाण सां गॾु विहारे वठी वियो। साईं मिस्री शाह जिते ख़बर सवालीअ लाइ मथियूं कलाम कयो, उते खेसि सख़्तीअ सां उहा पिणु हिदायत कई त हू फ़क़ीर नवाब वली मोहम्मद लिगारीअ खे, जेके संदन हमअसर शाइर हुआ, बाक़ी लिगारी नवाबनि खां अलॻि हैसियत इज़त ऐं एहतराम जी निगाह सां ॾिसनि। बल्कि ईअं चयऊं त जेको वली मोहम्मद फ़क़ीर खे न मञींदो सो मूंखे बि न मञींदो, जंहिंजो ज़िक्र किताब कलाम नवाब वली मोहम्मद लिगारीअ में पिणु आयल आहे। साईं मिस्री शाह जॾहिं बि नवाब वली मोहम्मद वटि ईंदा हुआ या सफ़र में केॾांहुं ईंदे वेंदे संदन गुज़र ख़बर सवालीअ जे ॻोठ वटां थींदो हो त ताम ऐं क़याम हमेशह हितां जे नायनि ख़बर सवालीअ वटि ई कंदा हुआ। उहो ई सबबु हो जो साईं मिस्री शाह जे रहलत वक़्तु जॾहिं रस्म तौरु ख़लीफ़े तरफ़ां सभिनी अज़ीज़नि ऐं मुरीदनि ख़ादिमनि खां संदन क़बर खोटाइण लाइ कोडर जा लपाते हणाया विया त उते बि पहिरीं मुरीद तौरु ख़बर सवालीअ जे पुट हाजी यार मोहम्मद खां, जंहिंजी उमिरि उन वक़्तु 11 या 12 साल हूंदी, क़बर खोटाइण लाइ पहिरियों लपो हणायो वियो। हिकु ॿी रिवायत मूजिबि त साईं मिस्री शाह जी वफ़ात खां पोइ साईं अली ग़ुलाम शाह वफ़ात 1927 ईस्वी मुताबिक़ 1346 हिजरी जी गादी नशीनी वारनि ॾींहंनि में पाण साईं मिस्री शाह जे मेले ते हमेशह खानपुर जे नायनि मां माई ज़ुलेखा खे घुराए हवेलीअ में खांसि पीराणा ॻेच ॻाराए अवाइली मुरीद हुअण जी हैसियत में साईं मिस्री शाह जो सहरो मेंदी ठहिराईंदो। हिकु दफ़े मेले जे ॾींहंनि में उहो सख़्तु बीमार थी पई ऐं मेले ते पहुची कान सघी। साईं अली ग़ुलाम शाह साहिबु संदसि भाइरनि खे ॾांहुं वापसि मोकिलियो त जीअं उहे हर सूरत में खेसि मेले जे सहरे तयारु करण लाइ वठी अचनि। पोइ अहिड़ीअ रीति जेसीं ताईं माई ज़ुलेखा न पहुती, साईं अली ग़ुलाम शाह साहिबु मेले जो सहरो सजाइण ऐं खणणु कंहिं ॿिए खे न ॾिनो। हाकिम जो वालिद गुल मोहम्मद गुलण पंहिंजे ॼमण जे साल ऐं साईं ग़ुलाम अली शाह जी वफ़ात वारे साल जे हवाले सां ॿुधाईंदो हुयो त पाण 3 भेणुनि पोयां ॼाओ, जंहिं करे खेसि ट्रखड़ सॼियो वियो। संदसि मामा माई ज़ुलेखा जा पुट खेसि साईं ग़ुलाम अली शाह वटि दुआ लाइ वठी विया, जंहिं खेसि नसरपुर भरिसां वहंदड़ दरिया में ॿेड़ीअ अंदरि पंहिंजी गोद में विहारे पग ॿधाई ऐं दरिया ख़ान नालो रखी दुआ कई। हिन नायनि खां सवाइ ताल के टंडो अलायार जे ॻोठ अलहॾिनूं नायूं ऐं उन जे आस पास जे ॻोठ जा नाया उन वक़्त खां वठी साईं मिस्री शाह जा मुअतक़द ऐं मुरीद आहिनि। इन्हनि मां निदो बि हिकु हो, जंहिं लाइ चवनि था त उन खां ॻोठ में का बुछड़ी थी पई, जंहिं करे राज खे शहर निकाली ॾेई छॾी। निदो पोइ हैदराबाद आयो ऐं हमाल को धंधो करणु लॻो। पाण निहायती पहलवान हो, जंहिं करे निदो नायूं मां निदो हमाल मशहूरु थियो। संदसि पहलवानीअ जी चौतरफ़ हाक हुई ऐं मीरनि जे कंहिं हाकिम संदसि पहलवानीअ खां मुतासिर थी खेसि ठठे शहर जे बख़्शे खट्टी पहलवान सां गॾु ख़ासि दरबारी माण्हू करे रखियो।
निदे हमाल लाइ मशहूरु आहे त पाण मीरनि जे दौरे हुकूमत में 12 मणी तोप अकेले सिर हैदराबाद जे पके किले जे दरवाज़े ते लाहींदो ऐं चाढ़ींदो। निदो हमाल पंहिंजनि 7 भाइरनि समेत हैदराबाद जे नायनि जे पिण में मौजूदु निदो महल में रहण लॻो हो, जंहिंसां मीरनि जे दौर में नायनि जे पिण खे वधीक मशहूरी ऐं वॾी पज़ीराई मिली। निदे हमाल जा भाइर पिण मीरनि जे फ़ौज में सिपाही हुआ, जंहिंजी गवाही सैर इमदाद साहिबा जे मथे ॾिनल शहर में पिण आयल आहे। चवनि था त निदो हमाल खे टालपुर हुक्मराननि तरफ़ां मौजूदा दोआबो हैदराबाद जे इलाइक़े में 700 एकड़ ज़मीन जागीर इनाम तौरु ॾिनी वई हुई, जेका सिंधु दरिया जे लॻ हुअण करे नाहे चाणी मियाण सॾिबी हुई। उन खां अलावा खेसि कड़ियो गंवर में बि काफ़ी ज़मीन ॾिनी वई, जेका बाद में अंग्रेज़ हुकूमत ज़रई बिल न पियाण सबबि ज़ब्त करे छॾी। निदे हमाल किथां शादी कई उन जो त पतो नाहे पइजी सघियो, पर उन मां खेसि हिकु पुटु अली बख्श नाले हो, जंहिंखे 4 न्याणियूं राणी ज़ीनो साहब ख़ातूं ऐं हिकु ॿी हुयूं। रिवायत आहे त निदे हमाल पंहिंजे हयातीअ में ई दोआबे वारी 700 एकड़ ज़मीन पंहिंजे पोटे ज़ैनू नाले कई हुई, जेका बाद में अली बख्श खां खमीसे चने ऐं नामालूम शाह वटि 4000 रुपयनि एवज़ गिरवीअ सबबि हली वई। निदो हमाल जीअं त मथे ॼाणायल सबबनि करे पंहिंजनि खां परे हो, उन करे हिन पंहिंजूं 4 ई पोटियूं पंहिंजे मुर्शिद मिस्री शाह जे झोलीअ में माइटीअ लाइ उछलायूं, जंहिं हिकु न्याणी साहब ख़ातूं मटियारीअ जे नज़र अली शाह जामोट खे परणाए ॾिनी, जंहिंमां खेसि मलूक शाह, अहमद शाह, आकिब शाह ऐं अमीर अली शाह नाले पुट ॼावा। हिकु नसरपुर जे सैयदनि में जॾहिं त राणी ॻोठु वॾेरो अलहदिनू जे उर्स नाहियूं जे घर परणाई वई। बाक़ी न्याणी ज़ीनो पंहिंजे ख़ासि मुरीद ख़बर सवालीअ खे परणाए ॾिनी वई। जीअं मथे ज़िक्र कयल आहे त निदे हमाल जा भाइर ऐं के ॿिया नाया टालपुरनि जी शुरूआती अहद खां वठी आख़िर ताईं मीरनि जी फ़ौज में फ़ौजी थी रहिया, जेके अंग्रेज़नि ऐं मीरनि विच में लॻल मशहूरु जंगियुनि म्याणी वारी जंग 17/2/1843 ईस्वी ऐं दुबे वारी जंग 24/3/1843 ईस्वीअ में बि शामिल रहिया, मगर तारीख़ जे किताबनि में संदन हवालो नाहे ॾिनो हुयो। ताल्क हैदराबाद जे ॻोठ हाजी दरिया ख़ान नाहियूं में संदसि ई हवाले सां हिकु रिवायत आहे त पाण ॿुधाईंदो हो त आउं नंढड़ो हुउसि जो असांजे ॻोठ जे कनि माण्हुनि हिकु शाम ॻोठ खेसाना मोरीअ जे विच ते वाक़िअ क़दीमी क़ब्रिस्तान बहुद्दीन बखराणीअ में हिकु पुराणी खूह, जेको हाणे लटिजी ग़ाइब थी चुको आहे, में तलवारूं, ज़र, बंदूकूं ऐं ॿियो जंगी सामान अची लिकायो हो, ऐं असां ॿारनि तोड़े वॾनि औरतुनि ऐं मर्दनि खे उहा हिदायत कई त असीं हिन ॻाल्हि जो ज़िक्र कंहिंसां न कयूं। संदसि बकौल उहे माण्हू मीरनि जी साथी हुअण जे हैसियत में दुबे या वरी म्याणीअ वारी जंग में विढ़ी ऐं पंहिंजा के साथी माराए मोटिया हुआ। इहा उन ॻाल्हि जी शायदी आहे त टालपुरनि ऐं अंग्रेज़नि दरमियान लॻल जंग में ॿियनि क़ौमुनि सां गॾु नाहियनि बि भरपूर हिसो वरितो हो। बाद में अंग्रेज़नि जे अताब खां बचण लाइ ख़ामोश रहिजी विया ऐं मीरनि सां गद्दारी करे अंग्रेज़नि खां जागीरूं, उहिदा ऐं लक़ब वठण जी लालच में संदन सलामी ऐं सुर मिलाऊ न बणिया। छो त तारीख़ शायदि आहे जन क़ौमुनि अंग्रेज़नि ऐं मीरनि विच में लॻल जंगियुनि में बिचापड़ीअ वारो नमूनो अख़्तियार कयो, उन्हनि खे अंग्रेज़नि न सिर्फ़ु जागीरुनि सां नवाज़ियो पर ॿियनि क़ौमुनि मथां मुसलत पिणु कयो ऐं बाद में उहे ई नवाब, ख़ानबाद, रईस, ख़ान साहब वग़ैरह जे लक़बनि सां मोतबर मञिया विया। नायनि जे मीरनि सां वफ़ादारी ऐं साथ जो हिकु ॿियो मिसाल, जंहिं करे संदन पोयनि जा रिश्ता सियासी समाजी तोड़े ज़िंदगीअ जे हर मैदान में अॼु ताईं नस्ल दर नस्ल क़ाइमु रहंदा पिया अचनि, उहो हीअ आहे त टालपुरनि जी हुकूमत वञण खां पोइ अंग्रेज़नि जे दौरे हुकूमत में जॾहिं अंग्रेज़ सरकार मीर ॼाम, जंहिंजे नाले पुठियां टंडो ॼाम शहर आबाद आहे, जी वफ़ात बाद संदसि जागीर तक़रीबन 40,000 रुपयनि जी ढल न पियारण करे 1000 हारियुनि खे अलाट करणु चाही त उन वक़्तु मीर ॼाम जो सौटु मीर अली अकबर सगीर हुअण करे पंहिंजनि तोड़े परावनि खां बेयारो मददगार रहिजी वियो। अहिड़े ॾुखे वक़्त में बड़ जे ॻोठ वारो अरबाब मोहम्मद अली नाहियूं ई हो, जेको मीर ॼाम जे घर लाइ अन्न, गाह ऐं ख़र्च पखे खां वेंदे हारियुनि खां ज़मीन छॾाइण ऐं ढल अदा करण ताईं मीर ॼाम ख़ातिर मीर ख़ान मोहम्मद ऐं मीर अली अकबर लाइ
सीनू सपुरद कंदो रहियो।